अल्लाह दी कुरान में फरमाए इन कैद शैतान कान ज़ईफ़ा, शैतान हरामी है पर शैतान जा मकर अटकलू कमज़ोर पर माई जे नाले कुरान छा थो फरमाए इन कैद कुन अज़ीम, औरत जो मकर एॾो वॾो आहे जो शैतान बि उनजे अॻियां फिरे। शैतान जे मकर खां बि माई जो मकर वॾो वॾो। मुड़ुस मां कमु कढंदी न पोइ रुई रोहंदी करी सॼी ज़िंदगी तुंहिंजे घर में सुख ॾिठो। अड़े निभागी मरे कमाए 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 मुंहिंजा वार खुसी आहे मथे जा, मच्छियूं वठी आयसि, पला वठी आयसि, मुर्गियूं वठी आयसि, छेला वठी आयसि, चीगम वठी आयसि, सम्झो मेकअप जा सामान, कपिड़ा लटा, सिंडल, चूड़ियूं, ज़ेवर, ज़ट सट पट। अञा निभागी तोखे छा करिणो? तुंहिंजे घर में सुख मिलियो ई मूं तोखे काल चयो पल्लो तो तूं आंदो कोन। रुई कमु कढंदी, ॿियो तानू हणंदी, तानो तोखां ईसो ई चङो करनि। हली ईसे जे घर में हिंदोरो त ॾिस, हालनि मां वठी आयो आहे 1.5 लख में। मुआ तुंहिंजे घर में आहे छा? इहो जो तानू आईसीं न त ईसो मारे वियो, 1.5 लख वारो हिंदोरो वठी आयो त हिनखे जेको 4 cc जी इंजेक्शन जी हणी छॾईं, हीअं सॼो BP हाई थी वियसि। यकदमि में सोआ बीठी हुई, काए वञी पीड़ी में विकई, सम्झो ॿिए ॾियां हिंदोरो काए सूज़ुकी में रखी खणी आयो घर जी अचे हिंदोरो। हाणे 2 ज़ाल मुड़ुस सिले माने चांहि वेठा पीअनि, मैं ॾेई हिंदोरो वठी आयो। तानू हणी कमु कढंदी। ऐं टियों तरीक़ो माईअ वटां मुड़ुस मां कमु कढण जो त खिली कमु कढंदी, खिली कमु कढंदी। तव्हां देसी कुकड़ हूंदा पालिया हूंदा घर में? आहिनि न देसी कुकड़, ॾिठा अथव? पोइ नर कुकड़ कीअं खंभ हणंदो आहे। टियों तरीक़ो माई वटि इहो आहे त मुड़ुस खे खंभ हणंदी। अदी मुंहिंजो मुड़ुस मूंखे जवाबु कोन ॾे, आउं अला जेको कमु चवांसि उहो ठका जो कराईंदो त मुड़ुस मथे चढ़ी वियो। हुन ज़माने में मायूं हुयूं, अॼु बि मायूं आहिनि। खबरदार। अम्मा फातिमा जी फरमाए त 3 सेर जवन जा अली घर खणी आयो। अम्मा फातिमा वज़ू करे बरकातूं नफ़िल पढ़ी 3 सेर जवन जा खणी झंड ते वेठी, जव बि वेठी पीए, क़ुरान बि वेठी पढ़े। 3 सेर जवन जा पी, अटो गोथरी में मेड़े रखई, चई जेॾी महिल ज़रूरत पवंदी घर में बिस्मिल्लाह करे हुन गोथरी मां अटो कढंदी हुअसि। 3 सेर जवन जा, 3 किलो जवन जा, 3 महीना अटो कढियो थी, गोथरी में अटो ख़त्म कोन थिए चओ। हाँ, बरकत का मार्केट में पैसनि सां कान मिलंदी, बरकत क़ुरान में आहे। असां वरी अॼु त क़ुरान पढ़ियल ई कोन्हे, नमाज़ पढ़ंदी ई कोन्हे, त बरकत ईंदी किथां? अॻे मां सुम्हारींदी बच्चे खे त लोली ॾींदी, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। लोली कलमे जी ॾेई ॿार खे सुम्हारींदी हुई। बिस्मिल्लाह करे अटे में हथ विधई, बिस्मिल्लाह करे खीर में हथ विधई। किलो खीर जो हेॾो मखण जो चापड़ो। अॼु क़ुरान बि वियो त बिस्मिल्लाह बि वई, मां ॿार खे वेठी सुम्हारे अथव, गाना वेठी पढ़े। चुप चुप खड़े हो तो जरूर कोई बात है, चुप चुप खड़े हो, चुप चुप खड़े हो तो भजंदी आहे न भागी। चुप चुप खड़े हो, गज़ल ऐं गाननि ज़्यादा घर में बरकत हो। अॻे मां बच्चे खे थञ ॾींदी त मुंहिंजा पप्पू, मुंहिंजा मिठा, मुंहिंजा मोर, मुंहिंजा जान, मुंहिंजा अञा। बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह करे बच्चे खे थञ ॾींदी हुई, मिठू पप्पू करे पुकारींदी हुई। अॼु मां वेठी आहे टीवी ते,
छोरो पियो पिंगे में रोए जेके 2 कलाक थी न रोई 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 सॼो ॻाढ़ो छोरो थी वियो मां थी उते त फिल्म थी फिटे बाहि मां या बाहि मां खारन मां छोरो पिंगे में पियो रोए गरड़े बुझे 5 मुआन भागा माथ कोन कंदे कंजर पी पोइ जेके गारियुनि सां थञ मिलंदी न वॾे हूंदे थी दसींदो माइटनि खे कुल्हे ते खणी घुमाईंदो कोन तरबियत ईअं कोन थींदी आहे मुंहिंजा दोस्त